अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अॼु अवां खे हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मुबारक जूं के ख़ासि ॻाल्हियूं ॿुधायां थो। मूंखे उमेद आहे त अवां ईमान वारनि खे, मुहबत वारनि खे, दीनदारनि खे, जन में बि अल्लाह ताला इंसानियत जो हिकु ज़रो रखियो आहे, गुण रखियो आहे, सचो कल्ब रखियो आहे ऐं उहो ईमान वारो आहे। उनखे मुंहिंजे सुहिणे आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेके बि ॻाल्हियूं आहिनि, जेके बि अमल आहिनि, जेके बि हुकुम आहिनि, जेके बि वसफ़ूं ऐं सिफ़तूं आहिनि, सभु वणंदियूं। मुंहिंजा साईं आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं ताम ते अल्लाह ताला जी किबरियाई बयान कंदे हथ मुबारक रखिया, उहो वॾे ऐं कसीर बरकत वारो थी वियो। मुंहिंजा साईं, तव्हांखे ख़बर आहे त जीअं ई हिन जहान में मुंहिंजे सुहिणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कदम मुबारक रखिया, सॼी दुनिया बरकतनि सां भरिजी वई। अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह। पोइ छो न जंहिं ताम ते हथ रखनि उहो बरकत वारो थिए। सुभान अल्लाह। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुबा जे सुकी वयल खूह में पंहिंजे वुज़ू मुबारक जो बचियल पाणी विधो त उहो उन खूह जो पाणी मथे उभरी जोश में आयो। मुंहिंजा साईं, मुंहिंजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि लाइ त वण टिण सिकनि पिया, उन्हनि लाइ पथरियूं सिकनि पियूं, उन लाइ जानवर सिकनि पिया ज़ियारत लाइ। पोइ खूह जो पाणी संदन वुज़ू मुबारक सां वारे पाणी सां छो न उभरे मथे। सुभान अल्लाह व बिहम्दिही। पाण करीम जन जंहिं कुराड़ी सवारी ते सवार थींदा हुआ, उहा जवान थी वेंदी हुई। सुभान अल्लाह। मुंहिंजो आका त हो ई एनर्जी जंहिं ॾे नज़र कनि, जंहिं ॾे निगाह मुबारक फरमाइनि, जंहिं ते तवजह फरमाइनि, जंहिं ते हथ फेरीनि, जाॾे ख़्याल वराइनि, मुंहिंजा साईं ओॾे नूर ई नूर, ओॾे बरकतूं ई बरकतूं, ओॾे मोहबत ऐं मोहबतूं। मुंहिंजा हबीब मोहबतनि ऐं बरकतनि जा अथाह समुंड आहे। सुभान अल्लाह व बिहम्दिही। पाण करीमनि खारे पाणी सां पेर मुबारक धोता, उहो खारो पाणी रूए ज़मीन जे पाणी खां वधीक मिठो थी वियो। मुंहिंजा साईं छो न थिए। काइनात जो कारणी जो आहे, सुहिणो हबीब जो आहे, मुंहिंजे रब अज़ीम खे प्यारो जो आहे। जेतिरो महबूब मुंहिंजे रब करीम खे मिठो आहे, उनजे हर अमल खे मुंहिंजे रब करीम मिठो करे छॾियो। सुभान अल्लाह व बिहम्दिही। सुभान अल्लाह अज़ीम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बि कपिड़े सां हथ मुबारक उघंदा हुआ, उनखे बाह साड़े न सघंदी हुई। त मुंहिंजा साईं दोज़ख जी बाह दोज़ख जी बाह खे ताक़त कान्हे जेको महबूब ते कलमो पढ़े नेक नियती सां, सचाई सां, दिलि सां, जेको मुंहिंजे महबूब ते कलमो पढ़े, दोज़ख जी बाह उनखे साड़े नथी सघे। दुनिया जी बाह खे कहिड़ी ताक़त आहे
जो महबूब जंहिंसां हथ उगन उन कपिड़े खे साड़े सघे। ऐं मोमिन शुकुर कयो, ईमान वारो शुकुर कयो जो अहिड़ो तव्हांखे महबूब मिलियो आहे, अहिड़ी ज़ात अक़दस तव्हांखे मिली आहे, उन जा सद शुकराना कयो, सजदा ॾियो मुंहिंजे रब करीम खे, अहिड़ी ज़ात असांखे नसीब थी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे फ़क़ीह दीन थियण जे लाइ दुआ फरमाई त हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, जंहिं असुल नालो आहे हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, तर्जुमानुल क़ुरान थी। सुभान अल्लाह व बिहम्दिही। मुंहिंजे हबीब जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि, मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं आकाए नामदार, अड़ियन जे आधार, कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुंहिंजा सोना जेका बि ॻाल्हि कयो उहो उत्तम आहे, आला आहे, मोहबत सां भरपूर, बरकत सां भरपूर। अल्लाह ताला तव्हां ऐं असांखे अड़ियन जे आधार हुज़ूर हबीब करीम साहिब औलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी शाल मोहब्बत सां नवाज़े, उनजी ताबेदारी सां नवाज़े, ऐं मौत वक़्तु उनजो साथ अता फरमाए, क़ब्र में हशर में उनजो साथ अता फरमाए, क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला तव्हां असांखे उनजी शफ़ाअत सां सरफराज़ फरमाए। आमीन सुम्मा आमीन। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।